प्यारा दोस्तों, साथियों, ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। हिकु नई कहाणी तव्हांजी ख़िदमत में हिकु पेश ख़िदमत आहे। उम्मीद त हीअ कहाणी ॿुधण खां पोइ तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हीअ कहाणी आहे नजूमी ऐं नाग। अदा हिकिड़ो बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो। उन बादशाह खे 3 ज़ालूं हुयूं, 3 राणियूं हुयूं, मगर तक़दीर इलाही अहिड़ी जो कंहिं मां बि औलाद कोन थियसि। तंहिं करे बादशाह ॾाढो ग़मगीन रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े ठग नजूमी बादशाह खे अची चयो। बादशाह खे चयईं, मूं पंहिंजे इल्म नजूम में ॾिठो आहे, तव्हांजे शहर खां ॿाहिरि हिकिड़ी कुराड़ी औरत रहे थी। जेकॾहिं तव्हीं उन कुराड़ी औरत जे धीउ सां शादी कंदो, उन मां अव्हांखे औलाद ज़रूरु थींदो। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी, नजूमी जी उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। नजूमी खे इनाम इकराम ॾेई चयईं, नजूमी, उहा ख़बर खणी बि तूं आयो आहीं, तंहिं करे उन शादी जो बंदोबस्त बि तूं कर। नजूमी खे खपी उहा ॻाल्हि, सो यकदमि हो कयईं, छाकाणि जे पोड़ी औरत जे धीउ सां बादशाह खे शादी करण जे लाइ चयो हुअईं, सा सॻी भेण हुयसि, बुखनि पई मरंदी हुई। नजीम यकदमि पंहिंजे भेण वटि आयो, खेसि बादशाह वारियूं ॾिनल सूखड़ियूं पाकड़ियूं ॾेई सॼी ॻाल्हि सम्झाए छॾियईं। ख़ैर, नजूमी झटि सां बादशाह खे पंहिंजी भाणीजी परणाए राज राणी कराई। पोड़ी भेण समेत ॾाढे मज़े सां हयाती गुज़ारण लॻा। कुझु वक़्तु गुज़ारण खां पोइ नजूमी भेण खे चयईं, तूं शहर में पड़ो घुमरा त बादशाह जी घर उम्मीदवारी आहे। भेणसि चयसि, अदा अञा उम्मीदवारी त कान थी आहे, ऐं कूड़ो पड़ो कीअं ॾियारियां। नजूमी वरंदी ॾिनी, पंहिंजे भेण खे वरंदी ॾिनी, उन जो बंदोबस्त आउं पाण कंदुसि, तूं को बि फिकर न कर, तूं रुगो पड़ो घुमरा। आख़िर पोड़ी बादशाह खे चई अहिड़ो पड़ो ॾियारियो। पोइ बादशाह उन ॾींहुं ॾाढो ख़ैर ख़ैरातूं कयूं। ॿिए ॾींहुं नजूमी वरी बादशाह वटि आयो, खेसि अची चयईं, जींदा किबला बादशाह सलामत, मूं हिसाब करे ॾिठो आहे, अव्हांखे पुटु ॼमंदो, पर शर्त ई आहे, तव्हां पंहिंजे नंढी राणीअ खे हिकिड़ी जुदा मालात ठाराए ॾियो, जंहिंमें ॿियो को माण्हू न वञे, ऐं शहज़ादो अंदर ई अंदर उन मालात में न पुॼे। जेसि ताईं हू 14 सालनि जो थिए शादी करे, तेसि ताईं हिन खे जीअं बि को माण्हू न ॾिसे। जेकॾहिं कंहिं माण्हू शहज़ादे खे ॾिसी वरितो त शहज़ादो पथर थी पवंदो। बादशाह हिकदमि नजूमी चवण मूजिबि हिकिड़ो आलीशान मालात ठाराई पंहिंजी नंढी राणी खे उन में रहाइण लॻो। जॾहिं ॾींहं पूरा थिया, तॾहिं नजूमी पंहिंजे भेण खे चयईं, अॼु बादशाह ॾे चवराए मोकल, तव्हांखे पुटु ॼाओ आहे। भेणसि चयसि, अदा बादशाह सां एॾो कूड़ कीअं कबो। नजूमी चयसि, तूं उन ॻाल्हि खे छॾे ॾे, ऐं पाणे उनखे मुंहुं ॾींदुसि। नेठि भेण बादशाह ॾे पुटु ॼमण जी मुबारक मोकिली, जंहिं ते बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। पोइ त ॾाढा ख़ैर ख़ैरातूं कयूं, ख़ुशियूं मल्हायूं। एतिरी ख़ुशी हूंदे बि बादशाह नजूमी जे चवण मूजिबि पंहिंजे पुट जो मुंहुं ॾिसण न वियो। आख़िर ॾींहं गुज़रण में देरि कान था लॻनि, नजूमी वारा 14 साल बची खैरन सां पूरा थिया, जंहिं करे बादशाह पंहिंजे पुट जी शादी करण जी तयारी करण लॻो। पर होॾां त मुड़ी ख़ैर लॻो पियो हो, उते नजूमी जे भेण खे अची सिर सां लॻी, हाणे जीअरे मरंदासीं। सो पंहिंजे भाउ खां पुछई, हाणे छा थींदो। जंहिं ते हिन चयसि, अदी तूं को फिकर न कर, ऐं पाणे उन मामले खे मुंहुं ॾींदुसि। सो बादशाह वटि वञी खेसि अर्ज़ु कयईं। नजूमी बादशाह वटि वञी अर्ज़ु कयईं, जीअंदा किबला बादशाह सलामत, तव्हीं भली शहज़ादे जी शादी जो बंदोबस्त करियो, पर शर्त उहा आहे त शहज़ादे लाइ हिकिड़ी अलमाड़ी आउं पाण ठाराईंदुसि, जंहिंमें शहज़ादे खे रखी घर ताईं पुॼाइणो आहे। उन विच में जेकॾहिं कंहिं शहज़ादे खे ॾिसी वरितो तो शहज़ादो पथर बणिजी वेंदो। इन करे अलमाड़ी आउं पाण ठाराईंदुसि। बादशाह संदसि शर्त क़बूल कयो। 2-3 ॾींहंनि खां पोइ जंज तयारु करे उन मालात ॾांहुं रवानो थियो, जिथे नजूमी संदसि भेण रहंदा हुआ। उन विच में नजूमी अटकल करे जुड़तू शहज़ादे खे अलमाड़ी तयारु कराई, उनमें हिकिड़ो पथर रखी छॾियो। जॾहिं जंज आई, तॾहिं उहा ढकियल अलमाड़ी खणी संदसि हवाले कयूं, जेका खणी जंज उथी हलंदे जंज खे वाट ते राति पइजी वई, जंहिं करे उते ई तरसी पिया। खाधे पीते जो बंदोबस्त कयूं। उते नजूमी भेण खे सम्झाए छॾियो त हाणे पंहिंजी जान बचाइण जो मौक़ो इहो आहे,
जो सांझी महिल सांझी सुम्हण महिल तूं अलमारी जी हिकिड़ी दरी खोले छॾ, जीअं सभिनी माण्हुनि खे ॿुधाए छॾ, जीअं त शहज़ादे खे गर्मी थी लॻे। सो आऊं संदसि अलमारी जी हिकिड़ी दरी खोले छॾियां थो। ख़बरदार मथां को शहज़ादे खे ॾिसे। सुबुह थियण सां तूं वञी डोली वटि बीही वॾी वाकिया दाऊं कजां त राति शहज़ादे खे कीअं ॾिठो आहे, जंहिं करे शहज़ादो पथर थी पियो आहे। नजूमी हुन जो भेण पाण में सलाह करे भेणस खे लोक सुती महिल डोली वटि वञी हिकिड़ी दरी खोले माण्हुनि खे चयो। हुनजी भेण माण्हुनि खे ॿुधायो शहज़ादे खे गर्मी थी लॻे, तंहिं करे हुनजी डोली जी हिकिड़ी दरी खोले छॾी अथमि। ख़बरदार मथां को शहज़ादे खे ॾिसे। जेकॾहिं कंहिं बि शहज़ादे खे ॾिठो त शहज़ादो यकदमि पथर बणिजी वेंदो। ईअं चई वञी सुम्ही रहियो। जुड़तू शहज़ादे खे हुन अलमारी में विझी हिकिड़ी वण हेठि रखियल हुई। मजाण उन वण में हिकिड़ो नांग रहंदो हो। सो नांग नांगण खे सॾे चयो। सुबुह जी कुराड़ी रण डोली वटि अची दाऊं कंदी त शहज़ादे खे राति कीअं ॾिसी वरितो आहे। सो शहज़ादो पथर थी पियो आहे। जॾहिं बादशाह खे उहा ख़बर पवंदी तॾहिं बादशाह हुन गम में मरी वेंदो। नांगण चयुसि भला ॿुधा, बादशाह खे बचाइण जूं का रित ॾिसण में अची थी। नांग चयो जेकॾहिं तूं मूंखे 1 महीने जी मोकल ॾींदे त आऊं डोली में शहज़ादो थी वञी वेही रहां। नांगण चयो देर न कर, नेकी जे कम में देर न हुजण घुरिजे। आख़िर नांग लही हिकिड़े सुहिणे शहज़ादी जे रूप वठी डोली में वेही रहियो। खैरन सां सुबुह थियो। जॾहिं सुबुह थियो कुराड़ी रण बि दांह करण जे इरादे सां हुन अलमारी वटि आई। दरी त अॻियां खुलियल हुई। उनमें जाती पाए ॾिसे। अलमारी में जाती पाए ॾिसे त अलमारी में हिकिड़ो मलूक जवान छोकिरो वेठो आहे। पोड़ी खां त छिरक ई निकिरी वियो, पर पोइ दिलि जलाई खाणसि पुछियईं तूं केरु आहीं? जंहिं ते हिन वरंदी ॾिनसि। आऊं घोटु आहियां। उते पोड़ी खणी माठ कई। खैरन सां जंज अची रवानी थी। कुंवार जे दर ते लथी। शादी बि खैरन सां अची गुज़री। बादशाह जो एतिरी मुदत खां एतिरे वक़्त खां पंहिंजे पुट ॾिसण लाइ सिकी वेठो हो। वॾे हुब मां अची नांग शहज़ादे खे गले मां लाथो ऐं ॾाढो ख़ुशि थियो। पोइ खेसि परणाए वठी अची पंहिंजे मुल्क पहुतो। आख़िर 29 ॾींहंनि खां पोइ नांग पंहिंजे राणी खे सॼो राज़ ॿुधायो। कहिड़ी तरह पोड़ी ऐं नजूमी बादशाह खे फुरियो आहे ऐं ॿुधाईंसि हाणे आऊं वरी नांग जो रूप वठी वञा थो। पंहिंजी हाणे मोकिलाणी आहे। ईअं चई हू इंसानी सूरत मां फिरी नांग थी हलियो वियो। शहज़ादी वेचारी जेका परणिजी आई हुई तंहिं घणो ई दाऊं कूकूं कुयूं, पर वरियो कोन। बादशाह खे जॾहिं हुन हक़ीक़त जी ख़बर पई तॾहिं ॾाढो कावड़ पइजी वियुसि। पोइ नजीमी कुराड़ी औरत ऐं संदसि उन कूड़ी ज़ाल समेत सभिनि खे माराए छॾियईं। ईअं हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।